अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आवां जो मेज़बान इम्तियाज़ की नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में ज़िले शहीद बेनज़ीराबाद, डिवीज़नल शहीद बेनज़ीराबाद जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे असां फोकस कंदा आहियूं पंहिंजे हिन प्रोग्राम में। हिन भेरे जेको असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं, लॉकडाउन जी सूरत हाल खां पोइ जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो आहे उन में जेके महांगाई चोट चढ़ी वई आहे, जेके आम वापे वारियूं शयूं जंहिंजा रेट घटि हूंदा हुआ, रमज़ान शुरू थींदे ई उन्हनि जा रेट वधी विया आहिनि। त छा सबबु आहिनि, कहिड़ा सबबु आहिनि, हितां जे शहरनि खां, हितां जे वापारियुनि खां कोशिशि कंदासीं त ज़िले इंतिज़ामिया खां बि संदन वीचार मालूम कयूं। हिन वक़्तु असां गॾु शहरी मौजूदु आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेके रोज़े जे लाइ, इफ़्तारी जे लाइ जेको सामान हिननि वरितो आहे, फ्रूट सब्ज़ी, त उन मुतालिक़ पुछूं था त जेके रेट आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन आहे। हिते हर शइ नवाबशाह में बहु महांगी लॻी पई आहे, जंहिं शइ खे हथ ला बाहि लॻी पई आहे। जेकी शइ वठणु वञूं था अॼुकल्ह महांगी आहे ऐं नवाबशाह शहरान खे अपील कजे थी त न सस्तूं कयूं वञनि शयूं। हा, महिरबानी करे ग़रीबनि जो कुझु कयो वञे, ग़रीब घर वेठा आहिनि। हाँ सर, ये महंगी इसलिए लगी पड़ी है, बाजार कारोबार बंद है, मार्केट ट्रांसफर आ नहीं है, गाड़ी आ नहीं रही, इसकी वजह से शार्ट है, कोई मसला ही नहीं है, जो वक्त के साथ है देना पड़ेगा। मुँह क्या लिया है आपने? सामान लिया घर के लिए, प्याज लिए, खरबूजा लिया, केला लिया। अब क्या करें, कारोबार बंद है, कोरोना की वजह से मार्केटें बंद है। क्या रेट मिला है? महंगा है? बिल्कुल सही रेट है, क्या करें, मजबूरी है। हाँ ना, इफ्तारी के लिए लिया है? इफ्तारी के लिए लिया। हाँ, हुकूमत को, इंतजामिया को चाहिए कि कम करे रेट। क्या कम करे, ट्रांसफर चलेगी तो कम होगा ना, अब ट्रांसफर ही नहीं चले कम कैसे होगा। नाज़रीन, काफ़ी सारी तइदाद में शहरी नौजवान असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेके आम शयुनि में, जेके आम वापे वारियूं शयूं आहिनि उन्हनि में जेके रमज़ान खां पोइ जेके महांगाई थी आहे त उन मुतालिक़ साईं जिन जा कहिड़ा वीचार आहिनि, हिननि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम दादा, अगरि छा था सम्झो हे जेके रमज़ान अचण खां पोइ जेके शयुनि में वाध थी आहे, महांगियूं थी आहिनि, कहिड़ा सबबु आहिनि? जाम महंगाई थी है अॼुकल्ह शहर में, ऐं ट्रैफिक जाम थी है, ॿियो हर शइ महांगी थी वई आहे। मुल्क में माण्हू हिकिड़ो बेरोज़गार घणो थी वियो आहे, मार्केट में अॼुकल्ह बेरोज़गारी घणी थी वई आहे, दुकान बंदि लॻा खां पोइ बि बेरोज़गारी थी वई, बेरोज़गारी थी वई आहे घणी, ऐं महांगाई वधीक थी वई आहे। हर को पाण खे पहिरियां टमाटा कीअं हूंदा, हाणे कीअं? हाणे त टमाटा सफ़ा सस्ता थी विया आहिनि, 10 रुपए किलो थी विया आहिनि सफ़ा। हा, ॿिया सभु ॿियूं शयूं सभु महांगियूं थी वियूं आहिनि। रमज़ान खां ईंदे पोइ महांगाई थी आहे सभु शयूं तक़रीबन। हाणे फ्रूट मां महांगो आहे, ये तो खीरो आहे, खपायां थो मां, फ्रूट घणो महांगो आहे। तव्हां छा चवंदो साईं, महांगाई थी आहे? सर थोरो घणो महांगाई थियो आहे, बिल्कुलु जी जी। पहिरियां रमज़ान खां पहिरियां त महांगाई न हुई साईं, हुयो बि थोरो 19-20 जो फ़र्क़ु आहे। ज़िले इंतिज़ामिया पोइ रेट लिस्ट वग़ैरह नथी ॾिसे? सर ईंदा त आहिनि चेकअप लाइ, पोइ मुतमिन करे था वञनि। जी जी, 10 रुपए जी करी छॾियो, लिस्ट पहले 5 जी थी, हाणे 10 रुपए जी थी वई। लिस्ट वधाई अथनि? हाँ, लिस्ट भी वधाई छॾियो 10 भाई, मैं रमज़ान जे करे। हाँ, रमज़ान 5 रुपए में ॾींदा, 5 रुपए जी थी, हाणे 10 रुपए जी थी है। वो वटि तो हाणे भाव वटि आहे। हाँ तो कितनी महंगाई है? हाँ तो सब्जी रमज़ान में पहले भी थी। हाँ, रमज़ान में उससे ज़्यादा खाल उतर जाती है। भला सस्ताई आहे या महांगाई आहे? अदा महांगाई हुकूमत त वीचारी घणो ई कुझु वधी रहियल आहे, कुझु कयो आहे, घणो ई कुझु कयो आहे आवाम जे लाइ। हुन जेका आवाम जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे न, अहिड़ी कंहिं बि कान ॾिनी। पर हिते परचून वारा जेके आहिनि से माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां था लुटीनि। बाक़ी भाॼियूं वीचारी नॉर्मल आहिनि, को महांगी न आहे, भाॼी सही आहे बिल्कुलु, पर ही परचून जा जेके दुकान आहिनि उहे डबल। हाणे जेका स्पिरिट जे शीशी 60 रुपए जी मिलंदी, उहा हींअर 250 रुपया आहे। अटो खंडु जेका आहे सभु 80-85 रुपया किलो लॻी पई आहे। कहिड़ी शइ सस्ती आहे? ॿिन्ही हथनि सां था लुटीनि, को पुछण वारो ई न आहे। वज़ीर आला वीचारे घणो कुझु कयो आहे, असांजे मुराद अली शाह आवाम जे लाइ घणो कुझु कयो आहे। डिप्टी कमिश्नर खे करणु खपे। डिप्टी कमिश्नर निकिरे ई कोन थो विज़िट ते, न को SP साहब वीचारे घणी हिमत करे थो, डिप्टी कमिश्नर त विज़िट ते निकिरे ई कोन थो, ऑफिस खां निकिरे ई कोन थो। न को कंहिंखां पुछे थो, न को कंहिंखे ॿुधे थो, न को दुकाननि ते अचे थो। बाक़ी सब्ज़ी वारा वीचारा नॉर्मल क़ीमत आहे, कहिड़ी 30 रुपया क़ीमत कान्हे का, उहे वीचारा पंहिंजी जॻह सही आहिनि। पर परचून वारा जेके वधीक पैसा था आवाम खां वठनि, परचून मेडिकल स्टोर इहे जेको आवाम खे वधीक था। असां DC साहब खे अपील था कयूं त महिरबानी करे विज़िट करे थोरो हिननि जा रेट जेके मुनासिब करे। हाणे जेका खजी 150 रुपया किलो, हींअर 300 रुपया किलो आहे। चवण वारो केरु न आहे, पुछण वारो केरु कोन्हे, अचे केरु न।
मजबूरी आहे रोज़नि जे लाइ सभु को वठो त हर माण्हू ग़रीब आहे, केरु उन्हनि खां पुछे, कखे चऊं। नाज़रीन हिन वक़्त सां नौजवान गॾु आहे, उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेके आम वापे वारियूं शयूं आहिनि रमज़ान ईंदे ई जेके रेट वधी विया आहिनि, त छा ज़िले इंतिज़ामिया उनजी रेट लिस्ट वग़ैरह ॾिसण जे लाइ मार्केट में ईंदी आहे या जेके हितां जा वापारी आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां जेके महांगाई करे वेठा आहिनि? जी साईं। न का इंतज़ाम हिते नथी अचे, जेके वापारी पंहिंजे सां महांगाई करे वेठा आहिनि। रमज़ान आहे छांव जेको 40 रुपया किलो मिले, 70-80 रुपया किलो मिलो, खजिन जो तव्हां रेट सभु हाई लॻो पिया, केरु पुछण वारो करो, केरु चवण वारो कोन्हे, हर को पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे। छा था सम्झो जेके मेवा त महांगा सब रेट था, 500 रुपया घुमो पिया, सभिनी रेट हाई लॻो आहे, ग़रीब माण्हू खावण नथो पहुची नथो सघे। ज़िले इंतज़ाम में घुरिजे त अचे हिन खे विज़िट कनि, ॾिसनि हिन खे छो रेट रमज़ान अॻे सभु शयूं सस्तियूं, रमज़ान अचण खां मुसलमान सभु महांगा थी विया। भाॼियूं भला भाॼियुनि जा रेट मिली कुझु सही आहिनि, ग़रीब माण्हू पोखींदा सही मिलनि थियूं रेट वग़ैरह, टमाटर जा कुझु ॾींहं हाई आहे पर हाणे कुझु सही वठण जहिड़ियूं आहिनि भाॼियूं वग़ैरह। नाज़रीन समाजी अॻवान असां सां गॾु आहे, उन्हनि खां मालूमात वठंदासीं। रमज़ान शरीफ़ भलारे महीने ईंदे ई जेके आम वापे वारियूं शयूं आहिनि उन्हनि जा जेके रेट आहिनि ऐं जेके महांगाई गाटे टोड़ थी वई आहे, त उन जा कहिड़ा सबब आहिनि, इन्हनि खां मालूमात वठंदासीं। अशिया खुर्दोनोश की कीमतों में मुसलसल इजाफा देखने में आ रहा है और शहरी इंतज़ामिया जो है उसको इस चीज़ के हवाले से थोड़ा सा विज़िट भी करना चाहिए और उसको जो प्राइस कंट्रोल लिस्ट है उसको भी देखना चाहिए। सबसे ज़्यादा जो मसला है वो ये है कि जो लोग बेरोज़गार हैं इस वक्त लॉकडाउन की वजह से, उनकी क़ुव्वत ख़रीद नहीं है। जो चीज़ पहले 40 रुपये फ़रोख्त हो रही थी अब वो चीज़ कम से कम 100 रुपये तक चली गई है, जो हमारे लिए एक बाइस तशवीश भी है। और शहरी इंतज़ामिया को चाहिए कि मुसलसल मॉनिटरिंग टीमें जो है वो मुख्तलिफ़ जगहों पर भेजे, मालूमात करें, क्योंकि लोगों की परचेजिंग पावर नहीं है और लोग यहाँ पर अपनी मदद आपके तहत रेट बढ़ा देते हैं, कोई चेक एंड बैलेंस नहीं है। बेहतर यही है कि इंतज़ामिया इसके ऊपर सख्ती से अमल करें। और लॉकडाउन के हवाले से भी आप देख रहे होंगे कि मरकज़ के अंदर आप लोग खड़े हुए हैं, कोई चेक एंड बैलेंस नहीं है, कोई सेफ्टी नज़र नहीं आ रही, कहीं पर भी आपको कोई ना सर्जिकल मास्क पहने हुए नज़र आ रहा, ना सैनिटाइज़र, कोई वॉक थ्रू गेट लगे हुए, कुछ भी ऐसा इंतज़ाम नहीं है जैसे इंतज़ामिया की जानिब से ज़ाहिर किया जा रहा है। मैं ये चाहूँगा कि इसको सख्ती के साथ, क्योंकि ये दाखिली रास्ते हैं, दाखिली रास्तों के ऊपर इनको चाहिए कि सैनिटाइज़र गेट्स लगाए जाएं ताकि जब लोग मार्केट के अंदर दाखिल हों तो वो इस चीज़ से स्प्रे से निकल चुके हैं। अब रहा मसला ये है कि जिस तरीके से रेट है, अगर आप देखोगे केले का रेट है वो पहले 40 रुपये था, अब 100 तक चला गया। अब आम कस्टमर को पता ही नहीं है कि रेट कौन सा केला किस रेट के अंदर दिया जा रहा है। तो बेहतर यही है कि एक मॉनिटरिंग टीम यहाँ पर बिठाई जाए, ख़ास तौर पे यहाँ पर, ताकि लोगों को सही रेट के अंदर चीज़ मिले। इनायतुल्लाह जमाली असिस्टेंट मुख्तार नवाब शाह। असीं मार्केट में घुमूं फिरूं था, रेट जेके सरकारी नोटिफाई थियल आहिनि DC साहब जे तरफ़ां ऐं मार्केट कमेटी जे तरफ़ां डेली जी बेसिस ते उहो असां चेक था कयूं। माशाअल्लाह नवाब शाह में असांजो जेको ऑब्ज़र्वेशन रहियो आहे, तक़रीबन रेट सही पिया हलनि, को बि अहिड़ो माण्हू तक़रीबन को ख़ासि कोन्हे, को माण्हू हूंदा पर माना ख़ासि कोन्हे, सभु तक़रीबन रेट सही पिया हलनि। भाॼियुनि जा रेट अञा नॉर्मल पिया हलनि, इन करे लॉकडाउन जे करे जो माण्हू जो जेको रेशो आहे घटि आहे, माण्हू घटि था अचनि त उहो वधीक घटि पियो हले, उन करे उहो ग्राहक चवंदा भॼी न वञे, उन करे उनखे नॉर्मल रेट में था हलनि। फ्रूट जा बि ख़ासि न वधिया आहिनि, जेको असांजो डेली आहे, असांखे 3 ॾींहं लाॻी था निकिरूं पिया, चौथों रमज़ान आहे, असांखे को बि अहिड़ो माना न लॻियो आहे जंहिंमें इहो थियो हुजे त कंहिं रेट हाई वरितो हुजे, का हिकु ॿिनि खां सवाइ माना कुझु मख़सूस माण्हुनि जे। केलो बि नॉर्मल रेट पियो हले, केले जो जेको मार्केट जो जेको रेट आहे 120 रुपया आहे, पर हिन वक़्तु हू 100 रुपया था हलाइनि, अञा घटि था हलाइनि, मथे केरु कोन्हे। उहे बि तक़रीबन पंहिंजे हिसाब सां सही था हलाइनि, छो इहे मख़सूस जेके कुझु शयूं जेके आहिनि न, जेके एसेंशनल कम्यूनिटीज़ में था अचनि, उन्हनि में कुझु गड़बड़ आहे, उन्हनि खे असां फाइन कयूं पिया डेली जी बेसिस ते, उन्हनि खे डेली असां ॾियणा। असांजा नंबर ॾिनल आहिनि, DC साहब जो कंट्रोल रूम ठहियलु आहे, AC साहब जो कंट्रोल रूम ठहियलु आहे, मुख़्तार कार जो नंबर ॾिनल आहे, असां उन ते हर वक़्तु ऑनलाइन आहियूं। उन कंट्रोल रूम में को हिकिड़ो बि कंप्लेन अगरि अचे असां उन में मथां इंशाल्लाह एक्शन वठंदासीं, एक्शन वठूं बि पिया। मोहम्मद अशरफ कुंभार, मुख्तियार कार, तालका नवाब शाह। अॼु असीं प्राइस चेकिंग जे सिलसिले में रूटीनली निकिरूं था, पर अॻे जीअं रमज़ान शरीफ़ में 1 या 2 दफ़ा निकिरंदा, अॼुकल्ह असीं सॼो ॾींहुं मार्केट में हुजूं था। हिकु त रेट चयूं था, ॿियो ई सोशल डिस्टेंस ते जेको इशू आहे, माण्हुनि खे मास्क पाइण जी तलक़ीन कयूं था घटि, ऐं उन्हनि खे हिक ॿिए खां मुफ़ासिले ते रहण जी कोशिशि कयूं था। हाणे हींअर बैंक जे मीज़ान ते रश वधी हुई, उते वञी उन्हनि खे कंट्रोल कयोसीं
तक़रीबन रेट इन वक़्तु ॿाहिरि घटि आहिनि या ॿाहिरि माल न पियो वञे सो हिते घणो अचण जे करे रेट मार्केट में बल्कि असां जेके लिस्ट खे हैदराबाद या कराची खां ॾिसूं था 40% घटि ताईं हिते रेट आहे। असल में भाॼियुनि जा रेट न वधिया आहिनि। बाक़ी केले जो जेसि ताईं ॻाल्हि आहे त हर साल रमज़ान 10 ॾींहं अॻु में अचे थो। केले जी जेका सीज़न आहे एक्चुअली सीज़न 30 मई खां पोइ शुरू थींदी आहे। इन करे केलो मार्केट में अचे ई तमामु घणो घटि पियो। अवेलेबिलिटी केले जी आहे कोन। त असां वटि जीअं सकरनि में नंढियूं लॻनि था इहे पंहिंजो मंडीज़ जेके उन्हनि में हेॾा उन केलो आहे कोन। ऐं ॿी ॻाल्हि त वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे नवाबशाह में केले जा स्टोरेज बि न आहिनि ऐं तमामु हिकु ॿ आहिनि। इन करे उहो बि आहे। बाक़ी शयूं जेके बि आहिनि सवाइ केले जे बाक़ी तव्हांखे पुराणे खां इलाही लो रेट ते आहिनि। असां कल्ह बि ॾींहं में 4 दफ़ा चेक कयूं आहिनि। वरी हाणे बि आहे कि फ्रूट वारनि खां तव्हां पाण बि पुछंदो त अॻे खां रेट तमामु घणो घटि आहे। मिसाल जी मौसमी जो रेट मथे आहे, उहो सीज़न ऑफ करे वई आहे, इन करे जनरली मथे आहे। पर हैदराबाद कराची बल्कि हैदराबाद खां 40% रेट हिते फ्रूट ऐं सब्जी जो घटि आहे। बाक़ी किरायनि जो त कुझु किथे थी सघे थो, पर उन ते बि असांजी तमामु घणी चेक ऐं बैलेंस हले थो। ऐं हीअ जेका सर उन्हनि लाइ असां उन्हनि ते जुर्मानो कयूं था। जेकॾहिं न त कल्ह खां असां सख़्ती कई आहे त जंहिं पकड़ियो वियो त डिप्टी कमिश्नर साईं इबरार जाफ़र साहिब जिन जो हुकुम आहे त उन्हनि खे सील करे छॾियो। हाणे जेकॾहिं को अहिड़ो असां पकड़ियो त उनखे ॾंड खां वधीक सील करे छॾींदासीं। बाक़ी फ्रूट ऐं सब्ज़ी जंहिंमें सवाइ केलो ऐं गर्मो इन खां सवाइ बाक़ियुनि में रेट वधियल न आहे। बल्कि सॼे तव्हां खजूर बि हिते ॾिसंदो त नवाबशाह में तमामु क्वालिटी भले घटि थी सघे थी पर तमामु घटि रेट ते आहे। नाज़रीन हिन वक़्त सां गॾु शहरी समाजी अॻवान बि आहिनि। उन्हनि खां मालूमात वठंदासीं जेके आम वापे वारियूं शयूं जेके महांगियूं थी वियूं आहिनि हिन रमज़ान जे महीने में, त इन्हनि जो छा चवणु आहे? साईं वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको लॉकडाउन आहे न, तव्हां ॾिसो था त हिन मां फ़ाइदो कोन्हे। रश केतिरी आहे बाज़ार में। जेकॾहिं DCA में या इंतिज़ामिया में अहलियत हुजे हा त हिननि भाॼीअ वारनि खे 100 फुट ते रेड़ो लॻाए ॾियनि हा। जॾहिं तव्हांजो सॼो शहर बंदि आहे त गोल चक्रे में कपिड़े मार्केट ताईं तव्हां सब्जी वारनि खे खणी वञो त घटि में घटि 100 फुट जो मुफ़ासिलो हुजे त हीअ जेका सा तव्हांजो लॉकडाउन जेको सो फ़ाइदो ॾिए। उन खां पोइ वॾी ॻाल्हि इहा आहे त लॉकडाउन करण मां फ़ाइदो ई तॾहिं थींदो जॾहिं हीअ आवाम जा हुजूम न हुजनि। ॿियो वरी अलाह असांजे हिननि खे हुकुमराननि खे ऐं हिननि माण्हुनि खे हिदायत ॾिए। हे ॾिसो था त जेको 50 रुपए वारो किलो आहे सो हींअर 80 रुपया दर्जन थी वियो आहे। माना अघ ते बि मुस्लमान आहियूं असां स्पेशल आहियूं। उनजे करे असां वटि जॾहिं बि रमज़ान शरीफ़ ईंदो आहे न त अलाए छा थी वेंदो आहे। वापारियुनि खे जो 5 रुपए वारी शइ 10 रुपए थी वेंदी आहे। रमज़ान खां हिकिड़ो ॾींहुं अॻु केले वारे मूंखे चयोसीं हीअ किलो 50 वारो तव्हांखे 100 रुपए में मिलंदो। माना अॻु वाट असां वटि इहा तयारी हूंदी आहे। असां त चऊं त गवर्नमेंट खे जेकॾहिं लॉकडाउन ई करिणो आहे त मुफ़ासिले खे जेसीं ताईं उन ते अमल न कंदा, कामयाबु न कराईंदा, तेसीं ताईं को बि फ़ाइदो कोन्हे को। साईं खजी तव्हांखे कीअं मिली? 270 रुपया किलो। पहिरियां त घटि ई रमज़ान ईंदे ई महांगाई थी आहे। अॻु में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन शइ जी ज़रूरत घटि हुई। हाणे हिन जी तलब ज़्यादा आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे महांगी थी वई आहे। पुछण वारो न आहे को इंतिज़ामिया वग़ैरह? हाणे इंतिज़ाम आहे पुछा करण वारा ई कोन्हे। हिन खां केरु पुछा कंदो भई? न रेट लॻियल न ॿियो न टियों बसि दुकान 200 हुई पहिरियां रमज़ान खां पहिरियां। भला हल माने रमज़ान में सकूं नथा कढी सघूं, मतिलबु थी सघे 200 हुजे। पहले भी यही रेट सही था। रेट सही था। बड़ा है रेट? नहीं यही रेट चला 260 270 चल रहा था। पहले भी 1 महीने पहले भी यही रेट चल रहा था। इसमें कौन कौन सी कत्ल होती है? इसमें असील है अपने पाकिस्तानी है। अच्छा। और ये अपना खैरपुर का असील है। रेट लिस्ट मौजूद है? रेट लिस्ट मौजूद है। इंतजामिया वाले आते हैं? जी जी आते हैं। नाज़रीन इन वक्त असां अगरि शहरी मौजूद आहिनि उन्हनि खां मालूमात वठंदासीं। जेको रमज़ान शरीफ़ ईंदे ई जेकी शहर जूं में जेके आम वापे वारियूं शयूं आहिनि उहे महांगायूं थी वियूं आहिनि त ज़िले इंतिज़ामिया बि ख़ामोश आहे। ऐं साईं जिन खां मालूमात वठंदासीं त छा चवणु आहे साईं? हिन वक़्तु असांजो छो त जेको सिटी आहे हीअ एग्रीकल्चर सिटी आहे। हिन में जेके भाॼियूं आहिनि हुन में कमी थी आहे। हुन में मुनासिब रेट ते मिलनि पियूं। पर फ्रूट ऐं जेकियूं आहिनि चांवर ऐं जेकियूं ॿी हंधा शयूं ईंदियूं आहिनि हुन में काफ़ी 20 खां 25 सैकड़ो वधारा ई आहे, वधीक थी विया आहिनि। जीअं चांवर आहिनि हुननि में वधीक थी विया आहिनि। बाक़ी जेकियूं आहिनि दालूं आहिनि उहे वधीक आहिनि। खंडु वधीक थी वई आहे ऐं
हालांकि ही सीज़न अटे जो शुरू आहे, अन्न लथो आहे, हुन जे बावजूदि जेको आहे अटो महांगो आहे। फ्रूट छा था सम्झो भला, रमज़ान में हर घर जी माना ज़रूरत हूंदी आहे फ्रूट, त छा था सम्झो? फ्रूट महांगो आहे पहिरें खां, इन करे त सीज़न बि न आहिनि घणियुनि शयुनि जो। आउट ऑफ ज़िले इंतज़ामिया तहरीक में आई आहे हिकु हिते लेट वग़ैरह चेक करण जे लाइ हिते कमेटियूं ईंदियूं आहिनि हुननि जो? का कोन, असां त कॾहिं कोन था ॾिसूं। पंहिंजी मनमानी आहे हर शइ में। जेकी शइ वाधार आहे, जीअं भाॼियूं आहिनि वधीक आहिनि, हुनजी ट्रांसपोर्टेशन हितां ॿिए पासे न थिए पई, हिन करे सस्तियूं आहिनि। बाक़ी जेकियूं 12 शयूं अचनि पियूं तमामु महांगियूं आहिनि। नाज़रीन, असां सां गॾु मौजूदु आहे सब्ज़ियुनि वारो, भाॼियुनि वारो वापारी, ऐं हिन खां मालूमात वठंदासीं जेके भाॼियूं आहिनि इहे रमज़ान जे अचण खां पोइ महांगियूं थियूं आहिनि या पहिरियां महांगियूं हुआ? अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम भाईजान। भाईजान, ये कैसे दे रहे हैं टमाटर? टमाटर साईं बिल्कुल ही सस्ता है, तमाम सस्ता, 10 रुपये किलो है। अच्छा, हाँ। ॿियूं भाॼियूं? ॿियूं भाॼी भी सस्ती है। आलू जो को पहले था 40, अभी होगा 50, इसमें थोड़ा फ़र्क है। बाकी चीज़ें समझ तो सारी सस्ती है। टिंडा 40 है, भिंडी 40 है, तोरी 30 है, गुआर 80 है, पहले 250 रुपये किलो थी, यानी कि और सूबों के मुकाबले में हमारे सिंध में सस्ती है। खीरा कैसे? खीरे 40-30 है। आलू में थोड़ा फर्क है? आलू, हाँ, आलू में से प्याज भी 40 ही है तकरीबन सब्जी सस्ती है इस वक्त। रेट लिस्ट का बढ़ा है क्या? रेट लिस्ट साइज थोड़ा ऊपर है, यानी कि 2-4 रुपये ऊपर है। हाँ, उसके मुताबिक हमारा जो रेट है ना उससे कम है। में कमेटियाँ आती हैं चेक करने रेट लिस्ट? बिल्कुल आती है, 4 मरतबा आती हो तो। हाँ, 4 बंदे अलग अलग कैटेगरी में आते हैं, हमसे रेट पूछ के जाते हैं, हम उनको बताते हैं सही जो हम बेच रहे हैं ना इसके मुताबिक रेट दो। हाँ, तो 2 रुपये जो ना, यानी कि उनसे हमारा थोड़ा डिफेक्ट ही है। अलाए भाॼियुनि जा रेट ॿुधा कीअं आहिनि? साईं गुआर 100 रुपया, तूरी 40 आहे, भिंडी 40 आहे, ई 40 आहे, गोभी 50, वाङण 30 रुपया, पालक 30 रुपया, आलू बसर 50। रमज़ान जे अचण खां पोइ तव्हां महांगो कयो, पहिरियां त सस्ता ई? रमज़ान खां अचण खां पहिरियों ई हाणे सस्तो थियो आहे। रमज़ान खां पहिरियों त 100 रुपया किलो, ये 80 रुपया किलो, हाणे भाॼी सस्तो थियो आहे रमज़ान में। ख़ाली आलू बसर महांगो थियो आहे रमज़ान में, पहिरियों 40 रुपया हो, हाणे 50 थी वियो आहे। बाक़ी तमामु भाॼी सस्ती आहे, करेलो ताणी सस्तो आहे, भिंडी सभु 30 रुपया 40 रुपया किलो आहे। लिस्ट वारा ईंदा आहिनि ॾिसण? हाँ, लिस्ट रेट वारा ईंदा आहिनि, लिस्ट भी लॻियल आहे, उन्हनि जो लिस्ट रेट का भी रेट कम आहे, घटि आहे पूरो। हाँ नाज़रीन, ही जेके असीं दुकान ते बीठा आहियूं त ही जेके रेट आहिनि चांवरनि जा या खंड जा, त उन हिसाब सां रमज़ान ईंदे ई महांगाई थी वई आहे। काफ़ी शहरनि जो इहे बि शिकायतूं आहिनि जेके आहिनि दुकानदार हथ सां पंहिंजा रेट वधाइनि था, त छा इन्हनि खां मालूमात वठंदासीं त रेट लिस्ट जे मुताबिक़ ही वेकिरो कनि था या पंहिंजे हिसाब सां वधाइनि था? जी साईं। अदा जहिड़ो लिस्ट आहे उनजो सभु रेट साम्हूं लिखी छॾी आहे, जहिड़ो लिस्ट जे हिसाब सां आहे। हाँ, ऐं अॼु जी कमीशन जो लिस्ट आयो उन हिसाब सां मां लॻायो आहे। रेट लिस्ट जे हिसाब? हाँ, बिल्कुलु चेक करणु कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, पर अॼु सां लिस्ट आयो, अॼु सां पोइ ईंदो। हाँ, अॼु ई आयो न रमज़ान जी तरफ़ सां। शहरी चवंदा रमज़ान ईंदे ई महांगाई थी वई आहे। महंगाई तो शुरू से महंगाई है, ये अॼु कोई थोड़ी महंगाई है। हाँ, हथ सां रेट वधाया त न आहिनि? न सब मथे सां। हाँ, जेको रेट लिस्ट ते आयो उहो ई? जी हाँ, बिल्कुलु जहिड़ो लिस्ट सभु साम्हूं लिखी छॾी आहे। नाज़रीन, ही मेवनि जी दुकान आहे जिते नारंगियूं, सूफ़ ऐं ॿिया सारा केतिरा ई फ्रूट मौजूदु आहिनि। उनजे वापारी खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जे रेटनि में छा फ़र्क़ु आयो आहे रमज़ान जे अचण खां पोइ। अस्सलाम वालेकुम भाईजान। वालेकुम सलाम भाई। भाईजान, ये कैसे दे रहे हैं? ये सरदा 100 रुपये किलो चला रहे हैं, चीकू 140, एपील 180। हाँ, रेट के हिसाब से चल रही है? रेट के हिसाब से रेट है वही चलाएंगे, 10 रुपये कम कमा लेंगे, परवाह नहीं हमारे को। हाँ, शिकायत की है कि बहुत महंगी दे रही है? महंगा कुछ भी नहीं है अभी। हाँ, जो हिसाब से आ रहे हैं 10-20 रुपये हमारा मरता। आती है रेट लिस्ट चेक करने? देख है, रोज डेली आती है, रोज चेक करके आती है। हाँ, आपके रेट इसके मुताबिक है? हाँ, बिल्कुल सही। हाँ, रेट के मुताबिक चल रहा है। बाबा, इसके रेट बताएं। साईं 80 रुपये किलो है ये। हाँ, और तरबूज है 40 रुपये किलो, और ये है 60 रुपये दर्जन, 100 रुपये दर्जन केला, 60 रुपये और 100 रुपये। हाँ, सेब है 150 रुपये किलो। ये बताएं भाई इनके रेट? रेट अभी मुनासिब रखे हुए हैं मास्टर। सरदा 80 रुपये किलो, एप्पल
150 भी है, 200 भी है, 250 भी है, अलग अलग रेट है। रेट लिस्ट के मुताबिक हाँ, रेट लिस्टिक से भी कम दे रहे हैं। लिस्टिक में तो बहुत रेट लगे हुए हैं क्योंकि चाइना का वहाँ महंगा आ रहा है। 500-550 रुपया रेट दिया है वहाँ। आती है यहाँ पे चेक करने। इंतजामिया बहुत आते, 1-2 घंटा लगाते हैं, सेटअप करते हैं, सेटिंग करते हैं, आवाम को देखते हैं, रिलीफ देते हैं। महंगाई हो गई है, जो व्यापारी हैं वो रमज़ान आते ही महंगाई हो गई है, तो क्या सबब है? सर बाजार का कोई कसूर नहीं है, ये मंडी वालों का कसूर है। ठीक है सर, आगे से महंगा माल मिलता है, वहाँ से 2 रुपये तेज मिलता है तो जाहिर सी बात है 2.5 रुपये हमें भी बेचना पड़ता है, क्योंकि चवन्नी अठन्नी हमारा भी हक है। क्योंकि मंडी में जाकर आप देख लो, एक चीज़ 5 ये डल्लू लेकर आया ना 6,000 रुपये का है खरबूजे का। ये इस बात की मैं कसम खाने को तैयार हूँ। ठीक है जी। दूसरा अल्लाह आपका भला करे, केला देख लो, ये केले की पेटी 1500 रुपये की है, जिसमें कितना दर्जन होता है? 12-15 दर्जन केला होता है। अब इसके अंदर कितना 100 रुपये दर्जन बेचेगा तब जाके इसकी रोजी बनेगी। ठीक है जी। मंडी के अंदर आप जाके मेहरबानी करके लॉकडाउन करें, ये थोड़ा चक्कर मारें आप, आपका अल्लाह भला करेगा, आपको अल्लाह ताला हिदायत दे भाई, आपकी बहुत बहुत अल्लाह ताला आपकी ज़िंदगी हयाती लगाए भाई। ये गरीबों के लिए आटा, चीनी, दाल, घी सब महंगा होया पड़ा है। आप देख लो सर, किसी गरीब को राशन मिला ही नहीं है, वो गरीब बेचारे धक्के खा रहा है, वो धक्के खा रही है। बांटा तो है इंतजामिया ने सर, इतना नहीं मिला हमें। इस बात की भले कसम उठवा लो। किसको दिया इन्होंने? अल्लाह जानता किधर गया। जी नाज़रीन, हिन वक्त असां सां गॾु सीनियर सहाफ़ी कामरान अज़ीज़ला अबड़ो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। साईं जिन खां मालूमात वठंदासीं जेको रमज़ान शरीफ़ जे हिन भलारे महीने में जेके महांगाई चोट चढ़ी वई आहे उन मुतालिक़ असांजे नाज़रीन खे ॿुधाइनि। जो माह रमज़ानुल मुबारक में जेको शयुनि जा अघु चोट चढ़ी आहिनि उन ते सर्वे करे रहिया आहिनि। त अर्ज़ु इहो आहे त हिन वक़्तु करोना जे ख़ौफ़ सां माण्हू अधु मुअल आहिनि, ऐं जॾहिं त सफ़ेद पोशाक वारा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजी ज़िंदगी जेको आहे कहिड़े नमूने सां गुज़ारे रहिया आहिनि उहो रब साईं खे ख़बर आहे। ऐं कंहिंजे अॻियां हथ बि नथा फैलाए सघनि या कंहिंखां घुरी बि नथा सघनि। ॿिए पासे जेको आहे सो शदीद गर्मी ऐं लोड शेडिंग, इहे शयूं नवाबशाह में हुअण जे बावजूदि वरी रमज़ानुल मुबारक में शयुनि जा अघु चोट चढ़ी विया आहिनि। जेकी शइ 20 रुपए किलो मिलंदी हुई, पटाटा मिलंदा उहे अॼु 40 रुपया किलो थी विया आहिनि। बसर जेके 20 रुपया किलो आहे उहे 50 रुपया किलो थी विया आहिनि। जेके टमाटा जेको आहे 5 रुपया किलो आहे उहे अॼु जेको आहे वरी 20 रुपया किलो थी विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां फ्रूट जी बि इहा ई हालत आहे साॻी, फ्रूट जो अघु बि जेको आहे चोट चढ़ी विया आहिनि। न सिर्फ़ु इहे बल्कि दुकानदारनि जेको आहे मुनाफ़ाखोर जेके आहिनि उन्हनि जेको आहे पंहिंजा अघु पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको आहे रखिया आहिनि ऐं उन ते शयूं खपाए रहिया आहिनि। जेके सरकार जी तरफ़ां ज़िले इंतिज़ामिया जी तरफ़ां रेट लिस्ट जेको आहे ॾिनी वई आहे, उहे हा रेट लिस्ट जेको आहे हू साइड में लिकाए था छॾीनि, ओपन नथा कनि ऐं पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे उहे माण्हुनि खे सौदो विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया अगरि विज़िट ते निकिरे बि थी ऐं वञी दुकानदारनि ते छापो हणनि था ऐं ॾिसनि था त रेट लिस्ट न आहे त उनखे हू फाइन कनि था 500 रुपया या 1000 रुपया। 500 या 1000 रुपया को फाइन न आहे। अहिड़नि खे बाक़ाइदा गिरफ़्तार करे 3 ॾींहं हुननि खे लॉकअप कयो वञे ताकी हुननि खे इहा ख़बर पवे त असां जेको आहे मुनाफ़ाखोरी कयूं था उन जो सज़ा छा आहे ऐं जुर्मानो बि उन्हनि खां जेको आहे वधि में वधि वरितो वञे। त इन में मां इहो ई चवंदुसि त ज़िले इंतिज़ामिया जी कोताही आहे, जेको मुनाफ़ाखोरनि ते जेको आहे हथु नथी विझे। बाक़ी को ग़रीब मिसकीन हुजे उनखे त हर को वठी निड़ीअ मां ऐं उनखे दसे थो विझे, पर हिननि मुनाफ़ाखोरनि खे केर बि दसण लाइ तयारु न आहे। नाज़रीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में जेको रमज़ान शरीफ़ जे महीने बाबरकत वारो महीनो आहे उन में जेके आम वापेश वारियूं शयूं आहिनि, हितां जे शहरनि जा बि वीचार ॿुधा। उन्हनि चयो त जेके गाटे टोड़ महांगाई थी वई आहे रमज़ान ईंदे ई, इहे सभु शयूं जेके भाॼियूं या मेवा, इहे सभु शयूं रमज़ान जे पहिरियां सफ़ा बिल्कुलु सस्तियूं हूंदियूं, रमज़ान ईंदे ई महांगियूं थी वियूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तहरीक में अचणु खपे ऐं हिते जेके लिस्टूं आहिनि रेट लिस्ट जे मुताबिक़ इन्हनि खे एक्शन करणु खपे। नाज़रीन, वरी ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। कैमरामैन शोभान ख़ासकरी सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाबशाह।